अस्सलाम वालेकुम दोस्तों, हीअ असांजी ॿी साइड आहे जिथे फायर जो कमु हले थो। असां हिते फायर जो कमु कयूं था। उमेद आहे अवां जिथे बि हूंदव ख़ुशि हूंदव, शाद ऐं आबाद हूंदव। असां हिते फायर जो कमु कयूं था। सुबुह खां आयल आहियूं, हाणे 11-12 थियो आहे। वियासीं चांहि वठणु, चांहि वठी आयासीं। हाणे मथे हिकु निज़ाम आहे, मथे बीठो चांहि पीअंदासीं। ये सेटिंग करे विया आहिनि, हिते बास्को हणंदा हिन वांगुरु। हर को मेहनत मज़दूरी करे थो। कल्ह असांजो हिते कमु हुयो, मथे ऊचाईअ ते लाइट ऐं स्मोक इहो लॻायोसीं हिन सिगाले ते। हाणे खोले रखियो आहे, हिते हलूं था मथे। असां मथे कमु था कयूं, हे छॾायोसीं। हाणे ऑफिसनि में अंदरि कमु आहे। सो भरा महिरबानी आहे सभिनी सजणनि खे, तव्हां बि निकिरी अचो ॿाहिरि, मेहनत कयो, मज़दूरी कयो, हक़ हलाल ई कमायो। कपिड़ा मेरा करे किरदारु साफ़ कयो, ऐं किरदारु मेरो करे कपिड़ा साफ़ न कयो। अचो त हाणे चांहि पियूं।